ऑफिसर वॾो को नियत जो पलीत असां हुनजी ख़िदमतूं कयूं, हुन जा हथ धोराया। हिते असांखे उहो चांहि जी सलाह बि नथो कयो। ॿार दर ते बीही हाल अहवाल असां खां वठी असांखे वापसि कयईं ऐं इहो कमीणो चए पियो त तव्हांजो मोर घर जूं गेंडियूं साफ़ कंदो आहे ऐं वारा ॿुहारींदो आहे। बाबा जन तव्हां जो हुते वियो त पोइ तव्हांखे छा लॻो? वॾा जेकॾहिं न मूंखां सच पुछी त असांजो मोर असांखे बंगले जो मालिक लॻो। जॾहिं असां हुते वियासीं न त मोर असां सां हुते वेही कचहरियूं पियो करे ऐं ॿियो नौकर हो जेको असांजी ख़िदमत पियो करे। असां त ख़ौफ़ में बंगले जे फर्श ते वेही रहियासीं, पर मोर जे मालिक असांखे उतां ऐं उथारे पंहिंजे भरिसां करे विहारियो ऐं जीअ में जायूं ॾिनई। ॾाढो कुरपाइतो हो। बरोबरु यार बरोबरु, माण्हू अञा मुल्क में पिया आहिनि। असांजी रुगो ॻाल्हि करण जी देरि हुई, पोइ तव्हांखे सभु ख़बर हूंदी वसाया। सूबेदार साहब चए पियो त मुंहिंजे वॾे साहब सां तव्हां शिकायत न कजो। मोर जी लाइ त असां सुभाणे ॾिसंदासीं त केतिरी आहे, भलाई थींदी। मोर जी लाइ असां त अॼु ई ॾिसी आया आहियूं हिन पंहिंजे अखियुनि सां। सुभाणे तूं बि हली ॾिसजांइ। नथो करी पत शक्ति साड़े छॾी। जेकॾहिं मोर जी हेॾी ले आहे त पोइ हुनखे चओ त असां सभिनीनि खे कमु वठी ॾे। फ़िलहालु असांखे मोर जे मथां को बि ज़ोर न आहे रखणो। सुबुह जो असां हुते हलंदासीं, हुते हली दावत खाईंदासीं ऐं हा, हुते हली केर बि का बि शरारत न करे। असां जेकॾहिं न हुते शराफ़त सां हली वेहंदासीं, उन में इहा मोर जी इज़त आहे। प्राणी जेके शहर वेंदा आहिनि न उहे मोटी ईंदा आहिनि, जेके परे वेंदा आहिनि उन्हनि जो इंतज़ारु न कटिबो आहे, जीअं की झोरे विझी छॾींदो आहे। वधाई तूं उदास छो थी थी? जेके हलिया वेंदा आहिनि असां उन्हनि खे न आहियूं ॾिसी सघंदा, पर उहे असांखे ज़रूरु ॾिसी सघनि था। असांजी ज़रूरत हुई अम्मा जीअरी हुजे हा, अदा गुंगे जी शादी थिए हा ऐं मां पंहिंजे भाउ गुंगे खे पंहिंजे हथनि सां मेहंदी हणा हा। हाणे उहो फ़र्ज़ु तूं पूरो कजांइ। तमामु जल्द सजण मागन ते ईंदा, तूं गुंगे जे मथे ते मोड़ बचजांइ। असीं सभु सहरा लाॾा चवंदासीं, ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं हिन मोहबतनि जे माग में। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।